काचे जी तालीम तबाही किनारे छो। इन दुनिया में इंसान के टे शयूं बुनियादी तौर हक़ हासिल आहे। पाणी, सिहत, तालीम। हींअर मौजूदा दौर में उन्हनि टिनी शयुनि जी खोट महसूस थी रही आहे। पर सिहत पाणी पोइ बि पंहिंजे जाइ ते, पर तालीम वारे सूरतहाल बिल्कुलु तबाही जे किनारे ते पहुतल आहे। हिन दुनिया में जिन क़ौमुनि या जिन माण्हुनि पंहिंजे ख्वाबनि जी ज़ाबिया माणीनि, उहो फ़क़्ति तालीम हासिल करणु आहे। आम चवणी मुताबिक़ त तालीम इंसान जी टीं अख आहे, पर उन सां गॾोगॾु तालीम इंसान जो बुनियादी हक़ पिणु आहे। पर हिते ख़ासि तौर ते काचे जे ॿाराड़ी वारे इलाइक़नि में तालीम वारी सूरतहाल बिल्कुलु तबाही जे किनारे ते पहुतल आहे। काचे जे इलाइक़नि में बंदि पियल स्कूलनि ऐं उन्हनि स्कूलनि खे पंहिंजूं ओताकूं या उन्हनि स्कूलनि खे अन रखण वारे भांडे तौरु इस्तेमालु कयो वञे थो, ऐं इहा रविश घणे अरसे खां हलंदड़ आहे। ॿाराड़ी में आम चवणी आहे त दुनिया वञी चंड ते पहुती, असीं हुते जो हुते जे पाके वांगुरु त वाक़ई दुनिया हिन वक़्तु आसमान जे बुलंदियुनि खे छुए रही आहे। पर काचे जे तालीम जे तमामु पोइते पियल सूरतहाल हितां जे मासूम ॿारनि ऐं नौजवान नस्ल खे जुआ, चोरी, नशे जहिड़े ख़राब आदतनि ॾांहुं धिकेरे छॾियो आहे। इहा सॼी सूरतहाल पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया था। जिन गुलनि जड़नि ॿारनि जी पढ़ण जी मुद हुजे, उहे उन मुद में जुआ जे अॾनि ऐं चोरियुनि ऐं नशे जहिड़नि ख़राब आदतनि ॾांहुं गाफ़िल थी वञनि त उहे पंहिंजे ईंदड़ नस्ल खे कीअं सुधारे सघंदा। ॿाराड़ी जे स्कूलनि जी पढ़ाई जी अहिड़ी सूरतहाल ते फ़क़्ति वीचार ई करे सघिजे थो, छो त जॾहिं मथीं लेवल वारी तालीम जी सूरतहाल ॾिसिजे, तालीम वारे हिन मसइले ते मौजूदा हुकुमराननि ख़ाली बयाननि ऐं ऐलाननि करण खां वसां कीन घटायो आहे, पर उन्हनि ऐलाननि ऐं बयाननि ते अमल करण ऐं कराइण अटे में लूण बराबरि आहे। हूं बि सिंध जी तालीम खे तरक़ी ॾियारण ऐं बचाइण वारनि जो अंग घटि ऐं तालीम जे तबाही किनारे ते पहुचाइण वारनि जो अंग सवायो आहे। हूं त सॼी सिंध तालीम जे हक़ खां महरूम आहे ई, पर तालीम वारो मसइलो कुझु अहम ध्यानु तलब आहे। तालीम जे बचाव सुधारियल सिंध जे क़ौम परस्तनि ऐं सुजाणदड़नि पंहिंजे वसां कीन घटायो आहे। तालीम जे तबाही खे नज़र में रखंदे उन्हनि तमामु तालीम खे बचाइण लाइ असांजे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया बे वक़्तु पंहिंजे फ़र्ज़ निभायो आहे। ऐं ॿाराड़ी जे ॻोठनि में जॾहिं इहा ॻाल्हि कबी आहे त बाबा पंहिंजे औलाद खे पढ़ायो, त अक्सर करे वालदेन जे ज़हन में इहो ई जवाबु हूंदो आहे त असीं पंहिंजे औलाद खे पढ़ाइण बि चाहियूं था, पढ़ी बि अचनि था। नौकिरियूं त हूं ई अमीरनि ऐं सरहदी वारनि लाइ हूंदियूं आहिनि, बाक़ी असीं पंहिंजे औलाद खे पढ़ाए छा करियूं। सिंध में अक्सर करे मेरिट जी लताड़ थींदी रही आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू जी ॼाण सुञाण आहे या को ॾोकड़ पैसे वारो माण्हू आहे त उन माण्हू जी पढ़ाई बि सजाई थींदी, पर जेकॾहिं ग़रीब या आम बेपुच माण्हू आहे, पोइ भली उहो केतिरो बि होशियारु छो न हुजे, उन जो को बि वैल्यू न आहे। पर अमीर हूंदो त उन खे सुठी पोस्ट ते विहारियो वेंदो, पोइ भली उहो केतिरो बि जाहिल या ॼट छो न हुजे, उन लाइ हर हंधि सुठी पोस्ट हूंदी आहे। उन सॼी सूरतहाल मां तंग थी ॿाराड़ी में रहंदड़ महिनतकश ऐं ज़हीन शागिर्द जे वालदेन जे ज़हन में इहो ई ख़्यालु हूंदो आहे त शायदि असांखे नौकिरी करण जो को बि हक़ हासिल न आहे। ईअं ई हू नाउमेदी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी पवनि था। तालीम वारे आम मसइले ते रोज़ानो मुज़ाहिरनि, धरणनि ऐं अख़बारनि में मज़मून छपजण जे बावजूद बि पंहिंजनि हुकुमराननि जी मथे ते जूं बि न थी चुरे। तालीम जहिड़े ज़ेवर जी तालीम वारे सिस्टम खे ख़तमु कराइण लाइ असांजे मौजूदा हुकुमरान खे पंहिंजे अखियुनि तां कारियूं पटियूं लाहिणियूं पवंदियूं, पर जेकॾहिं उहे कारियूं पटियूं ईअं ई लॻियूं रहियूं त तालीम जहिड़े ज़ेवर खे तबाही जे किनारे खां बचाइण नामुमकिन हूंदो।